इतराज़ मूंखे इन ॻाल्हि ते आहे त कंहिंखां बि तव्हां इहा सलाह पुछो त कॉन्फ्रेंस लफ़्ज़ छा सिंधी जो आहे न साईं अंग्रेज़ी जो लफ़्ज़ आहे, उहो सभिनी खे ख़बर आहे। पोइ तव्हां जॾहिं पहिरियों ई ग़लती मां स्टार्ट था कयो त सुधार कहिड़ो ईंदो सिंधी ॿोली में? वरी उते वेही लेक्चर ॾियो था पिया त फलाणी ॿोली केॾो हली आहे, फलाणी ॿोली केॾो हली आहे, तूं छा कयो? असांजी भला सिंधी ॿोलीअ जे बारे में ॿुधायो, सिंधू लिखत जे बारे में ॿुधायो, केतिरी क़दीम आहे उहा? ॾिसो हिकिड़ी सिंधियत तव्हांजी जेकी आहे सो एतिरी क़दीम आहे, यकीन करे मूंखे पाण ई ख़बर कान्हे। जेके बि लिखनि था न केतिरी क़दीम आहे पाण ई ख़बर नथी, घणा साल। साईं ॾिसो न त हर कंहिंजा पंहिंजा इहे आहिनि धोखा आहिनि। को चवंदो साईं 4000 साल पहिरियां, को चवंदो 5000 साल पहिरियां, को चए थो 7000 साल पहिरियां। कंहिं जेको आहे सो कहिड़ी ॻाल्हि कई, कंहिं कहिड़ी ॻाल्हि कई। त जीअं त मां जेकी रिसर्च कई आहे उन रिसर्च मुताबिक़ इहो आहे। रिसर्च बि त अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे न साईं। हाणे त चई सघिजे थो न सिंधी छा थींदी हिनजी? हा सिंधीअ में छा जेकी मां खोजना कई आहे, तहक़ीक़ कई आहे, जेकी खोजना कई आहे, जेकी उन तहक़ीक़ मुताबिक़ इहो आहे त हीअ जेकी ॿोली आहे हीअ 9000 साल पुराणी। 9000 साल? मां 2000 मथे खणी वियुमि। इलाही परते खणी वियो। कंहिंखे इतराज़ आहे मुंहिंजे साम्हूं वेही त साबित कयो कीअं 9000 साल? ॿिया साबित कनि त 7000 साल पुराणी आहे, ॿिया साबित कनि। उहे त मिलिया आहिनि न साईं, मोहन जे दड़े मां आसार जेके मिलिया आहिनि, ॿोली जेका मिली आहे त उन हिसाब सां चवनि था। वरी के सम्झी सघियो आहे? न, हा कोई पढ़ी नथो सघे। छॾियो हाणे, जॾहिं तव्हां पाण ई नथा पढ़ी सघो असांखे चओ था त वरी हेतिरा साल हेतिरी पुराणी आहे। मां चवां थो 7000 साल पुराणी आहे, 9000 साल पुराणी आहे, 7 खां बि पहिरियां जी आहे। माण्हू 7 चई आहे, मां 9000 चवां थो। केरु ॻाल्हाईंदो उन महिल सिंधी ॿोली? हा केरु ॻाल्हाईंदो 9000 साल पहिरियां? किथां त आई न, कंहिं त ॻाल्हाई न। जीअं तव्हांजी अरबी पुराणी, जीअं फारसी पुराणी, ईअं तव्हांजी जेको आहे सो सिंधी पुराणी आहे। अंग्रेज़ी पोइ इडाप्ट। अंग्रेज़ी हिकिड़ी ॿोली आहे, उहा हिकिड़ी उन ॿोली खे तव्हां चवंदो त पंहिंजी हिकिड़ी कहिड़ी ॿोली सॾिबी आहे अंग्रेज़ी? अंग्रेज़ी ॿोली सॾिबो उहो त आहे, पर इनखे सॾिबो आहे हिकिड़ी मतिलबु हिकिड़ी ॼाण सुञाण वारी ॿोली सॾिबी हिनखे। इंट्रोडक्शन ॿोली हिकिड़ी। उहा त साईं उर्दू खे चवंदा आहिनि लश्करी ॿोली। अंग्रेज़ी बि ईअं आहे। अंग्रेज़ी त पंहिंजी ॿोली आहे, उनजी पंहिंजी अल्फ़ाबेट आहे। छा जी उहो बाद में ठाहियूं न साईं। अल्फ़ाबेट छा उर्दू जो कोन्हे? उर्दू जी बि अल्फ़ाबेट आहे। उर्दू जी बि आहे, बिल्कुलु ईअं आहे। त मसइलो इहो आहे त साईं मूंखे ॻाल्हि इतराज़ तव्हांखे माना सिंधी ॿोली ते, उर्दू ॿोली ते, अंग्रेज़ी ॿोली ते उबूर हासिल आहे। तमामु घणो किताब बि लिखिया अथव सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी में। हे छा आहे? हे छा भला? हे उर्दू, ही अंग्रेज़ी जो न आहे छा? हे छा आहे? हीअ किताब तव्हां लिखियो? हे ॾिसो